असां कुलुसियों जे पहिरें अध्याय जो 21 ऐं 22 वचन पढ़ंदासीं। तव्हां जेके पहिरियों कढाया विया हुयव ऐं बुरे कमनि जे करे मन सां ॿाहिरी हुयव, हुन हाणे हुन जी शारीरिक देह में मौत जे द्वारा तव्हां जो बि मेल करे छॾियो, ताकि तव्हांखे पंहिंजे समुख पवित्र ऐं निष्कलंक ऐं निर्दोष बनाए करे उपस्थित करे। परमेश्वर जॾहिं हिन मेल मिलाप जे कम खे करण लाइ सहमत थियो, त हुन खां पहिरियों उहो हिन लाइ कोन बीठो हुयो त असां पंहिंजो मुंहुं रगड़े असांजा आतवार जा लटा पाए आतवार जे स्कूल में उपस्थित थियण जो वचन ॾियूं। हुन असांखे पाण सां मिलाइण जो कमु तॾहिं ई कयईं जॾहिं तव्हां ऐं मां हुन जे ख़िलाफ़ विरोध में हुयासीं। जॾहिं असां चरित्रहीन कम करे रहिया हुयासीं, कोई बि इंसान हीअं कोन थो चई सघे त मां भटकी वियो आहियां, छो त परमेश्वर मुंहिंजे लाइ काफ़ी उपलब्धि कोन कई आहे। हिकु माण्हू भटकियल आहे छो त उहो भटकणु चाहे थो, छो त उहो परमेश्वर जे ख़िलाफ़ विद्रोह में आहे। तव्हां जेके पहिरियों कढाया विया हुयव ऐं बुरे कमनि जे करे मन सां ॿाहिरी हुयव, हे वचन असांखे हे यादि थो ॾियारे त असां मानसिक रूप सां बि परमेश्वर खां परे हुजी सघूं था, ऐं त नैतिक रूप सां बि। घणाई माण्हू सोचींदा आहिनि त माण्हू भटकियल आहिनि छो त हुननि कुझु घोर पाप कया आहिनि। मुंहिंजे ख़्याल सां हे हुन घोर या क्रूर विरोध खे सम्झाए थो जेको परमेश्वर जे तरफ़ उहे माण्हू कंदा आहिनि जेके असांजे अॼु जे ॾींहं जा बौद्धिक सम्झा वेंदा आहिनि। उहे परमेश्वर जे तरफ़ खुली घृणा ऐं शत्रुता जी भावना रखंदा आहिनि। परमेश्वर जो हिकु सेवक फिल्मी दुनिया जे हिकु सितारे जे मौत ते दफ़नाइण जी क्रिया कराइण वियो। फिल्मी दुनिया जा घणा ई माण्हू हुन वक़्तु शामिल थिया हुया। साॻे ॾींहं ते टीवीअ जे समाचार में समाचार पढ़ण वारे कुझु चयो, जेको ॿुधी परमेश्वर जे हुन सेवक आभार प्रकट कयईं। समाचार पढ़ण वारे चयईं, फिल्मी जगत अॼु उहे ॻाल्हियूं ॿुधियूं जेकियूं हुननि पहिरियों कॾहिं बि कोन ॿुधियूं हुयूं। पर परमेश्वर जे सेवक हे बि ॿुधाईं त क्रिया कराइण वक़्तु जॾहिं हुन माण्हूअ साम्हूं सचाई पेश कई त यीशु मसीह कहिड़ो ख़ूबसूरत ऐं अद्भुत आहे ऐं उहो माण्हुनि खे कीअं बचाइण थो चाहे, तॾहिं हुन हुते शामिल मायूं ऐं भाइयुनि जी अखियुनि में अहिड़ी नफ़रत ॾिठी जेकी हुन पहिरियों कॾहिं बि कोन ॾिठी हुई। इंसान जे मन ऐं दिलि में हिकु परायोपन आहे। हुन हाणे हुन जी शारीरिक देह में मौत जे द्वारा हे हिन ॻाल्हि जी साफ़ घोषणा आहे त मसीह भोॻियो, छड़ो ॿाहिरी तौर ते न। मसीह हिकु खरी देह में पीड़ा ऐं कष्ट भोॻियईं। नौस्टी सिख्या जे विधर्म खे पौलुस पंहिंजे ॾींहं में हिन वसीले ग़लति साबित थो करे। तव्हां जो बि मेल करे छॾियो ताकि तव्हांखे पंहिंजे समुख पवित्र ऐं निष्कलंक ऐं निर्दोष कराए करे उपस्थित करे। निष्कलंक मतिलब बिना कोई कलंक या दाग जे। झूने नियम जे वक़्त ते बलिदान कयो वञण वारे जानवर खे हीअं ई निष्कलंक हुजणु खपंदो हुयो। तव्हां ऐं मां परमेश्वर खे परिपूर्णता कोन था पेश करे सघूं, ऐं परमेश्वर काई बि शइ जेकी परिपूर्ण दोष विरहित कोन्हे स्वीकारे कोन सघंदो आहे। हे ही उहा वजह आहे जंहिंजे करे असां पंहिंजे कर्मनि या स्वभाव द्वारा उद्धार कोन था पाए सघूं। पर मसीह ही असांखे परिपूर्ण ऐं निष्कलंक ऐं दोष रहित पेश करे सघे थो। छाकाणि त असांजी जाइ हुन पाण खणी वरितईं। ॿिए कोरिन्थियो जे 5 अध्याय जे 21 वचन में असां पढ़ूं था, जेको पाप सां अज्ञात हुयो हुन ही खे हुन असां लाइ पाप बीहारियो त असां हुन में थी करे परमेश्वर जी धार्मिकता बणिजी वञूं। निर्दोष मतिलब बिना कोई दोष या बेइल्ज़ाम।
परमेश्वर उहो हिकु आहे जंहिं असांखे सिद्ध कयो आहे। अगरि परमेश्वर ही असांखे सिद्ध घोषित करे थो त केरु आहे जेको असां ते इल्ज़ाम लॻाए सघे थो? उहो ई हिकु आहे जेको असांखे असांजे अपराध खां ऐं अपराधी भाव खां शुद्ध थो करे। हाणे असां कुलूसियो जो पहिरियों अध्याय ऐं 23 वचन पढ़ंदासीं। अगरि तव्हां विश्वास जी नीव ते दृढ़ थिया रहियो ऐं हुन ख़ुशख़बरीअ जी आशा खे जंहिंखे तव्हां ॿुधो आहे न छॾो, जंहिंजो प्रचार आकाश जे हेठों जी सॼी सृष्टिअ में कयो वियो ऐं जंहिंजो मां पौलुस सेवक थियुमि। हे भविष्य ते आधार शर्त ते निर्भर सिट कोन्हे। अगरि हे जेको अखर पौलुस हिते वापरे रहियो आहे, इहो अखर बहस जे नज़रिए सां वापरियल आहे। हुन जे चवण जो मतिलबु हे कोन्हे त अगरि उहो सच आहे त कुझु हीअं थींदो, न, बल्कि हुन जो मतिलबु हे आहे त अगरि कुझु सच आहे त हुन जे पुठियों बि कुझु हुयो। असां चवंदासीं, अगरि तव्हां विश्वास जी नीव ते दृढ़ थिया रहियो। पौलुस हिते हे चवण थो चाहे त असांजो मिलाप थी चुको आहे। हे हिकु पूरो थियल सच आहे, असूलियत आहे त अगरि तव्हां अॼु परमेश्वर जी संतान आहियो त तव्हां विश्वास में नीव पके करे वसियल हलंदा रहंदव। तव्हां हुन ख़ुशख़बरीअ जी आशा खां कॾहिं बि कोन मुड़ंदव, उहा जेकी तव्हां ॿुधी आहे, जंहिंजो मां पौलुस सेवक थियुमि। पौलुस खे पंहिंजी ज़िंदगीअ जे हुन पहलूअ खे ॾिसी ॾाढो सुठो लॻंदो हुयो ऐं सुख मिलंदो हुयो जॾहिं हुन खे यीशु मसीह जो सेवक बणण जो गौरवी ऐं विशेष अधिकार प्राप्त थियो। हे उहो सभिनीनि खां महान आदर आहे जेको कॾहिं कंहिंखे मिली सघे थो। मां पाण बि परमेश्वर जो हिन ॻाल्हि लाइ शुक्र मञंदो रहंदो आहियां त हुन मूंखे पंहिंजो वचन घोषित करण लाइ चुनी मूंखे उहो विशेष अधिकार ॾिनो आहे। हिन जी तुलना में त कुझु बि कोन्हे। अॻिते वधंदे असां 24 वचन में पढ़ंदासीं। हाणे मां हुननि दुखनि जे वजह सां आनंद कयां थो जेका तव्हां जे लाइ खणा थो ऐं मसीह जे क्लेशनि जी घटी हुन जे देह जे लाइ अर्थात कलीसिया जे लाइ पंहिंजे शरीर में पूरी कयां थो। पौलुस हिते चई रहियो आहे त हुन लाइ उहा क्लेश जी घटी पूरी करणु ज़रूरी हुई जेकी मसीह जे भोॻियल क्लेश में हुई। हे केॾी चौंकाइण वारी ॻाल्हि आहे। कोई चवंदो, छा इहा ॻाल्हि तव्हां जो सेखारींदा आहियो हुन जो खंडन नथी करे? तव्हां चवंदा आहियो त मसीह क्लेश भोॻियो ऐं असांजे लाइ क़ीमत चुकाए छॾी ऐं उद्धार पाइण लाइ अहिड़ो कुझु कोन्हे जेको असां करे सघूं था। हां, हे बिल्कुलु सच आहे ऐं इहो वचन हिन सिख जो खंडन बिल्कुलु कोन करे रहियो आहे। पौलुस मसीह जी देह जे करे पंहिंजी देह में क्लेश भोॻे रहियो आहे। हे ॿुधी हीअं लॻे थो त मसीह जे भोॻियल क्लेश में पोइ कुझु घटी हुई ऐं हीअं बि लॻे थो त उहा घटी पौलुस खे ऐं बारी बारी हर विश्वासीअ खे पूरी करणी आहे। ॿिए लफ़्ज़नि में, पौलुस कुलूसियों लाइ क्लेश भोॻे पियो ऐं इन्हीअ करे हुननि लाइ उहा घटी पूरी कई वई। असांखे पहिरियों ई ॿुधायो वियो हुयो त इहो ख़त मसीह जी परिपूर्णता जे बारे में सेखारे रहियो आहे ऐं इहा ॻाल्हि त बिल्कुलु चौकनो थी करे। कुलूसियों जे 2 अध्याय जे 9 वचन में लिखियलु आहे, छो त हुन में ईश्वरत्व जी सॼी परिपूर्णता हमेशा वास कंदी आहे। सभु कुझु हुन ई में केंद्रित आहे। हुन खे सभिनीनि शयुनि में सभिनीनि खां श्रेष्ठ जाइ हुजणु खपे। तॾहिं बि हे वचन पढ़ी हीअं लॻंदो हूंदो त अञा कुझु करिणो आहे। पौलुस इहो ख़त क़ैद खाने मां लिखी रहियो आहे ऐं उहो चई रहियो आहे त हुन पंहिंजे हिसे जे सॼे क्लेश जी पुराइप करे छॾी आहे। शायदि तव्हांखे हे यादि हूंदो त प्रभुअ हनन्या खे हे प्रगट कयो हुयो त हुन पौलुस खे छो बचायो, उद्धार छो ॾिनो ऐं त उहो पौलुस खे
कीअं इस्तेमालु करण वारो हुयो। प्रेरितनि जी किताब जे 9 अध्याय जे 15 ऐं 16 वचन में प्रभु हनन्या खे छा चयो, हे असां पढ़ूं था। पर प्रभु हुन खे चयो, तूं हुते हली वञ, छो त उहो त अञा जातियुनि ऐं राजाउनि ऐं इज़राइलियुनि जे साम्हूं मुंहिंजो नालो प्रकट करण लाइ मुंहिंजो चुनियल पात्र आहे, ऐं मां हुन खे ॿुधाईंदुसि त मुंहिंजे नाले जे लाइ हुन खे कहिड़ो कहिड़ो दुख सहणो पवंदो। हाणे पौलुस क़ैद मां ख़त लिखंदे ॿुधाए थो त हुन उहे दुख सही प्रभुअ जे चवण अनुसार पूराइप करे छॾी आहे। हिन वचन ते वीचार विमर्श कंदे मूंखे हिकु ॻाल्हि बिल्कुलु साफ़ ॿुधाइणी आहे। पौलुस जो दुख या क्लेश छुटकारो ॾियारण वारो कोन हुयो। हुन जे दुख सहण जे वजह सां पौलुस खे पाण या ॿिए कंहिं खे बि छुटकारे जे मामले में फ़ाइदो बिल्कुलु न थियण वारो हुयो। पौलुस हिते पंहिंजा लफ़्ज़ संभाले ऐं चुनी करे ॻाल्हाए थो। जॾहिं पौलुस मसीह जे द्वारा छुटकारे जी ॻाल्हि करे रहियो आहे त उहो क्लेश सहन करण जे बारे में न ॻाल्हाए क्रूस जे बारे में ॻाल्हाए थो। हुन मौत ऐं मसीह जे रत जे बारे में ॻाल्हाए थो। ॿिनि तरीक़नि जा दुख हूंदा आहिनि। हिकु आहे सेवकाई जी पीड़ा ऐं ॿी आहे मध्यस्थ जी पीड़ा। मसीह जी पीड़ा हुन जो कष्ट मध्यस्थ जो हुयो। असुलियत में मसीह जो क्लेश अञा ॿिनि भागनि में ॾिसी सघूं था, ऐं हिननि ॿिन्हिनि में हिकु तिखो अंतर आहे। हिन वचन खे सही तरीक़े सां सम्झण लाइ असां हिननि ॿिन्हिनि तरीक़नि जे क्लेश खे ॾिसंदासीं। पहिरें तरीक़े जी पीड़ा, मसीह जा उहे क्लेश हुया, उहे पीड़ाऊं हुयूं जेके हुन सहन कयूं ऐं उहे जेके उहो विराए कोन पियो सघे। हुन इंसान वांगुरु भोॻियो। हुन इंसानी कष्ट धीर धरे झेलियईं। क़रीब 2000 साल पहिरियों जॾहिं उहो बैतलहम में दए रूप में पैदा थियो, हुन वक़्त ते हुन उहो कष्ट सहन कयो जेको इंसान लाइ आम कष्ट हुयो। जॾहिं उहो पैदा थियो, छा उहो ॿियनि नंढनि किकनि वांगुरु रुनियो? मां हिन जे बारे में घणो ई सोचियो आहे ऐं मूंखे लॻे थो उहो ज़रूरु रुनियो हूंदो। तव्हां ऐं मां वांगुरु उहो बि साॻे ई दुर्बल चमड़ीअ जे लटे सां ढकियलु हुयो। हुन खे बि बुख लॻे पई। हुन बि अकेलोपन अनुभव कयो। हुन वेदना ऐं पीड़ा ऐं दुख भोॻियो। हुन खे बि उञ लॻे पई। उहो नाव में बि सुम्ही पियो, छो त उहो थको मांदो हुयो। हे इंसानी कष्ट आहिनि, दुख आहिनि। असां सभिनीनि हे अनुभव कया आहिनि। गलातियूं जे 6 अध्याय जे 5 वचन में पौलुस लिखियो हुयो, छो त हर हिकु माण्हू पंहिंजो ई बोझ खणंदो। कुझु बोझ अहिड़ा हूंदा आहिनि जेके हर हिक खे अकेले ई खणणा पवंदा आहिनि। असां अकेला ई पैदा थींदा आहियूं ऐं असांजो प्रभु बि उहो ई पैदा थियो। असांखे पीड़ा अकेले ई थींदी आहे। कुझु कष्ट या मुश्किलियूं ज़िंदगीअ में अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंजो सामनो असां मां हर हिक खे करणो हूंदो आहे, ऐं उहो बि अकेले। उहो हिकु दुख असांजे रस्ते ईंदो आहे जेको कोई बि असां सां विराए कोन सघंदो आहे। असां जॾहिं बीमार थींदा आहियूं त ॿियो कोई असांजी जाइ कोन खणी सघंदो आहे। हिकिड़े सेवक जी धीअ नंढे हूंदे ॾाढी बीमार थी पई। हुन वक़्त ते उहे रेगिस्तान मां प्रवास करे रहिया हुया ऐं उहो तिखी गर्मीअ जो मौसम हुयो। जॾहिं सेवक जी ज़ाल पंहिंजे धीअ जे शरीर जो तापमान जाचई त ख़बर पई त हुन खे 104 डिग्री बुखार हुयो। उहे हुन खे अस्पताल वठी विया ऐं उहा नंढी किकी हुते बीमार लेटियल पई हुई। हुन वक़्त ते हुन जो पीउ दुनिया जी कहिड़ी बि शइ ॾे आ, अगरि उहो हुन जी जाइ खणी सघे हा त। उहो दुखी पीउ ख़ुशीअ सां पंहिंजी धीअ जो बुखार पाण मथो खणे आ, पर उहो हीअं कोन पियो करे सघे। अहिड़ियूं शयूं असां विराए कोन सघंदा आहियूं।
हेड़ो वक़्तु ईंदो जॾहिं तव्हांखे ऐं मूंखे हुन मौत जी घोर ऊंदहि सां भरियल ताराईअ मां गुज़रणो पवंदो। इंसानी तौर ते ॻाल्हायां त असां सभु अकेले अकेले ई मरंदासीं। हे ही उहा वजह आहे जंहिंजे करे मसीही थियणु अद्भुत या ख़ूबसूरत आहे, छो त असांखे हे ॼाण आहे त ईशू असां सां गॾु आहे, ख़ासि करे हुन वक़्त ते जॾहिं असां सां ॿियो कोई न हली सघंदो आहे, चाहे मौत मां बि गुज़रंदा वञूं। ईशू मसीह इंसानी कष्ट भोॻिया। हे उहे कष्ट आहिनि जेके विराया कोन था वञी सघनि। उहो ॿियो कष्ट जेको हुन सहन कयो ऐं जेको असां सां विरायो न पियो वञी सघे, उहो हुयो जेको हुनखे परमेश्वर जो पुटु हूंदे भोॻणो पियो। उहो परमेश्वर आहे ऐं हुन इंसान सां पंहिंजी पहचान कयईं। कंहिं बि इंसान खे उहो भोॻणो न पियो जेको मसीह खे भोॻणो पियो। हुनखे हुन जे भाउर जहिड़ो बणायो वियो ऐं हुन भोॻियो, पर हुन परमेश्वर जो पुटु थी भोॻियो। असां इहा पीड़ा भजन संहिता जे 59 अध्याय में पढ़ी था सघूं। हुन अध्याय जे 11 ऐं 12 वचन में असांखे ॿुधायो वियो आहे त हुन नाज़रेत नाले जे नंढे शहर में उहो शराबियुनि जो गीत हुयो ऐं हुन हे बि चयईं त हुन टाट जे कपिड़े खे पंहिंजो वस्त्र बणाई। ओ परमेश्वर जो पुटु हुजण जे करे हुन छा त भोॻियो। उहो गिरफ़्तार कयो वियो। महायाजक जे सिपाहियुनि हुन जी खिल उड़ाई। हुननि मसीह ते राजाई पोशाक विधी ऐं मथे ते कांटनि जो मुकुट पातऊं। हुननि सिपाहियुनि हिकु रांदि कयऊं जंहिंमें हुननि मसीह जे अखियुनि ते कपिड़ो ॿधी छॾियो ऐं पोइ हिकु हिकु करे हुन खे मुका मारींदा विया। हिकु सिपाही हुन खे मुको न मारींदो हुयो ऐं अखियूं खोलण ते मसीह खे हे ॿुधाइण ते मजबूर कंदा हुया त कहिड़े सिपाही हुन खे मुको कोन हयो। अगरि मसीह सही नालो बि ॿुधाए त उहे कॾहिं बि हे कोन स्वीकारींदा हुया त उहो बरोबरु हुयो। उहे वरी सां हुन जी अखियूं कपिड़े सां ॿधी उहा ई बेरहमी जी रांदि कंदा हुया। उहे हुन खे तेसि ताईं कुटींदा रहिया जेसि ताईं प्रभु यीशू मसीह जी हालति अहिड़ी बिगड़े छॾियऊं जहिड़ी कॾहिं बि कहिड़े माण्हू जी न बिगड़ी हूंदी ऐं न ई अॻिते अहिड़ी शायदि बिगड़ंदी। मसीह खे क्रूस ते चाढ़ण खां पहिरियों हुननि मसीह जे चहिरे खे गूदे जहिड़ो बणाए छॾियो। मसीह अहिड़ो भोॻियो जहिड़ो ॿियो कंहिं बि न भोॻियो आहे, छो त हुन परमेश्वर जे पुटु हुजण जे नाते भोॻियो। ऐं पोइ मसीह जग जे पाप लाइ बलिदान थियण जे नाते बि भोॻियो। उहो परमेश्वर जो मेमनो आहे जेको जग जा पाप खणी छॾंदो आहे ऐं असां मां कोई बि उहा पीड़ा कोन सहन करे सघंदो। कोई बि इहो कोन भोॻे सघंदो आहे। असां हुन जी मौत पाण लाइ उचित सम्झी स्वीकारे सघंदा आहियूं। असां हिन असूलियत खे ॼाणे सघूं था त हुन असांजी जाइ खईं, पर असां हुन जाइ ते प्रवेश कोन था करे सघूं। उहो अकेलो ई क्रूस ते चढ़ियो। उहो परमेश्वर द्वारा त्यागियो वियो ऐं माण्हुनि द्वारा बि त्यागियो वियो हुयो। हुन जो खून शहीद जो खून कोन हुयो, हुन जी रत बलिदान जी रत हुई। मसीह जे क्रूस ते हूंदे पहिरें 3 कलाकनि में इंसान बुराईअ जी हद पार करे वियो। सुबुह जो 9 वॻे खां मंझंदि जे 12 वॻे ताईं इंसान पंहिंजे पाप जी सभिनीनि खां मथों जी हद ताईं पहुची वियो हुयो ऐं पार करे वियो हुयो। उहा 3 कलाक पृथ्वीअ ते रोशनी हुई। ॿिए 3 कलाकनि में घोर अंधकार हुयो। मंझंदि 12 वॻे खां 3 वॻे ताईं उहो वक़्तु हुयो जॾहिं परमेश्वर पंहिंजो सभिनीनि खां उत्तम कमु करे रहियो हुयो। हुन वक़्त ते उहो क्रूस ई उहो अपराध स्थान या वेदी बणिजी वियो जंहिं मथां परमेश्वर जो उहो मेमनो मारियो वियो हुयो। इन्हीअ करे
त उहो जग जा पाप खणी छॾींदो। पहिरें पत्रस जे किताब जे 3 अध्याय ऐं 18 वचन में लिखियलु आहे, इन्हीअ करे त मसीह भी अर्थात अधर्मियनि जे लाइ धर्मीय पापनि जे करे हिकु दफ़ो दुख खयों। हे उहो क्लेश आहे जेको तव्हां ऐं मां कोन था सहन करे सघूं। ॿिए तरीक़े जी पीड़ा, ॿिए तरफ़ मसीह जा उहे दुख आहिनि जेके असां विराए सघूं था या जंहिंमें असां भी शामिल थी सघूं था। हे ही उहो दुख आहिनि जंहिंजो ज़िक्र पौलुस 24 वचन में करे थो। उहा भी हिकु पीड़ा आहे जेकी नीतिमत्वता जे करे आहे। मसीह जे गांव जे मंदिर में यीशु चयो हुयो, पर हाणे तव्हां मूं जहिड़े माण्हूअ खे मारे छॾंदव था चाहियो जंहिं तव्हांखे उहो सचो वचन ॿुधायो। हे असां यूहन्ना जे 8 अध्याय जे 40 वचन में पढ़ूं था, मसीह नीतिमत्वता जे करे भोगियो ऐं असांखे भी हे पक्को ॿुधायो वियो आहे त असां भी इन्हीअ करे ई भोगींदासीं। पहिरें पत्रस जे 3 अध्याय ऐं 14 वचन में लिखियलु आहे, अगरि तव्हां धर्म जे करे दुख भी खणो त धन्य आहियो। ॿिए तिमुथियुस जे 3 अध्याय जे 12 वचन में पौलुस जवान तिमुथियुस खे लिखियईं, पर जेतिरा मसीह यीशु में भक्तीअ सां जीवन बिताइण चाहींदा आहिनि उहे सभी सताया वेंदा। छा मां तव्हांखे हे चई सघां थो त अगरि तव्हां परमेश्वर लाइ जीअण चाहियो था, अगरि तव्हां जेको सही आहे हुन लाइ थमी बीहंदव, तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हांखे नज़रअंदाज़ थो कयो वञे। जागतिक प्रतिष्ठा या सम्मान जे मामले में परमेश्वर जा माण्हू नज़रअंदाज़ कया वेंदा आहिनि। इहो जग परमेश्वर जो दास खे मुरझल स्तुतिअ सां धिकारींदो आहे ऐं मुरझल धिकार सां हुन जी स्तुति कंदो आहे। परमेश्वर जे माण्हू सां जग ओहिड़ो ई बर्ताव कंदो आहे। खेलकूद में सिख्या वरितल माण्हू या व्यायामी माण्हू, मनोरंजन जी दुनिया जा माण्हू, देश जा नेता, शिक्षक ऐं प्रोफेसर, हिननि सभिनीनि जी प्रशंसा कई वेंदी आहे, पर परमेश्वर जे माण्हू जी प्रशंसा कोन कई वेंदी आहे। अगरि हिन दुनिया में तव्हां सचाई लाइ या सही कमनि लाइ थमी बीहंदव त तव्हांखे नीतिमत्वता जे करे भोगणो पवंदो। पौलुस भी हे सम्झाई ऐं लिखियईं, जीअं लिखियो आहे, तुंहिंजे लाइ असांजो सॼो ॾींहुं घात कयो वेंदो आहे। असां वधि थियण वारियुनि भेड़ुनि जे समान ॻणिया विया आहियूं। हे असां रोमियो जे किताब जे 8 अध्याय ऐं 36 वचन में पढ़ूं था। हे हर हुन इंसान जो हिस्सो हूंदो जेको परमेश्वर लाइ थमी बीहंदो। त अॼु असां यीशु मसीह जे क्लेशनि जे मथां मनन करे रहिया आहियूं ऐं अहिड़ा क्लेश आहिनि जेके हुन तव्हां जे लाइ भुगता ताकी तव्हांजो मेल मिलाप परमेश्वर सां थी सघे। पर ॿिए हथां अगरि तव्हां नीतिमत्वता लाइ ऐं सचाईअ लाइ बि थमंदव त तव्हांखे कुझु क्लेशनि जो सामनो करणो पवंदो। छा मसीह जे करे तव्हां क्लेशनि जो सामनो करे रहिया आहियो? अगरि हां त धीर धरो, छोकी परमेश्वर जो वचन हीअं ई ॿुधाए थो। अॼु असां हिते ई बीहंदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं परमेश्वर जी शांती तव्हां सां गॾु रहे।